खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद गंबड़ रिपोर्ट अमीर अली शेख गंबड़ जी मशहूर फलाही तंज़ीम एहसास सोशल फॉर्म गंबड़ पारां 15 शौबान वारी ईद ते 250 खां मथे गोश्त समेत राशन जा बैग्स गरीब मिस्किन पौरियत मज़दूरनि जे घरनि ऐं रोडनि रस्तनि ते वेझल गरीब पौरियतनि खे ॾिनो वियो। जॾहिं उन्हनि गरीब मिस्किननि पौरियतनि ऐं मज़दूरनि एहसास सोशल फॉर्म जे चेयरमैन मियां मोहम्मद सलमान आतिफ मुग़ल ऐं संदसि टीम खे दिलि सां दुआऊं ॾींदा रहिया। हिन ख़ैर वारे कम में संदन टीम जा नौजवान जिद्दा अब्दुल मन्नान शेख, फिरदौस शेख, अज़ीज़ शेख, रुस्तम मेमन, फिरोज़, ज़ुहैर, सहतो अली, मिर्ज़ा अब्दुल सलाम शेख ऐं ॿिया गॾु हुया। अल्हम्दुलिल्लाह हर साल असां गरीब यतीम बेबोझ माण्हुनि सां गॾु ईद गुज़ारींदा आहियूं ऐं राति ताईं सॼी राति शबे बरात जी राति बि असां जेको आहे सो रोड रस्तनि ते जेको आहे सो जेका ग़रीब बोझ माण्हू असांखे नज़र ईंदो ऐं सफ़ेद पोश माण्हू ख़ासि करे उन्हनि खे बि जेको आहे सो राशन ॾींदासीं। तव्हांजे साम्हूं आहे अटो आहे 10 किलो, मुर्गी आहे ऐं जेको आहे सो राशन जो सामान जेको आहे सेविंग ताईं ऐं दाल खां वठी चांवरनि ताईं असां अल्हम्दुलिल्लाह ॾिनो आहे। एहसास सोशल फोरम हिकिड़ो अमली कमु कंदो आहे। एहसास सोशल फोरम हमेशह तव्हांखे ख़बर आहे त काई बि पोस्ट असां हणंदा आहियूं त हुनखे अमली जामो जेको आहे असां बनाईंदा आहियूं ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे इंशाअल्लाह ताला असांजो इहो जेको मुंहिंजो शऊर आहे, जेकी शइ मां सम्झाइणु चाहियां थो माण्हुनि खे या जेकी शइ मां ॾेखारणु चाहियां थो, मूंखे मीडिया जो शौक़ु न आहे, सिर्फ़ु मां हिकिड़ो शऊर जी जंग पियो थो विढ़ा की ख़ुदा खे मञो मिली पंहिंजे इर्द गिर्द ग़रीब यतीम बेपोच माण्हुनि खे ॾिसो, पंहिंजे पाड़े में ॾिसो, पंहिंजे इर्द गिर्द ॾिसो, कुझु पंहिंजे जेको आहे तो पैसे मां जेको आहे कुझु पैसा जेको आहे ग़रीब यतीम माण्हुनि ठीकु आहे।